एक ॿियो हिसाबु आहे। मसलन हिकु असां अदद लिखूं था 4 5 6। ये भी 9 ते ही आहे। 4 × 5 अच्छा 456। वरी ॿियो अदद असां लिखंदासीं 380। पंहिंजे हिसाब सां असां को बि लिखी सघूं था 2 अदद। उन खां पोइ जेको अदद जेको असां लिखंदासीं उहो असां अहिड़ो लिखूं जंहिंमें हिन अदद सां असां 9 खे कट कंदा वेंदासीं ऐं बाक़ी जेको बचे उहो लिखंदासीं। 9 मां 3 विया 6, 9 मां 8 विया 1, 9 मां 0 विया 9। वरी असां को पंहिंजे हिसाब सां अदद लिखंदासीं। को बि असीं लिखी सघूं था XYZ। वरी बि 9 मां 4 विया 5, 9 मां 5 विया 4, 9 मां 1 8। हाणे असां हिन खे जेको जोड़ कंदासीं, जेको जवाबु ईंदो उहो जवाबु असां अॻु में ई लिखी सघूं था। हे जेके 6 आहिनि इन्हनि मां असां 2 कढंदासीं ऐं इहे हिते 4 बचंदा। यानी 6 खे असां हीअं लिखियो, 2 हिते लिखियोसीं, बाक़ी 4 बचा। बाक़ी विच वारा अदद असां हे विच में लिखंदासीं 5 ताईं। हाणे हिन खे असीं जोड़ कंदासीं त हीउ जवाबु ईअं ई ईंदो। कीअं? 6 में 9 जोड़ करियो थींदो 15, 15 × 1 16, 16 × 8 24, 4 2 मथे, 2 × 5 7, 7 × 8 15, 15 × 1 16, 16 × 5 21, 21 × 4 25, 5 2 मथे, 2 × 4 6, 6 × 3 9, 9 × 5 6, 9 × 6 15, 15 × 4 19, 19 × 5 24। त तव्हां ॾिसो त साॻियो ई जवाबु अची वियो जेको असां अॻु में ई लिखियो 2 4 5 4, यानी 2454। 2454। त इहा बि हिकिड़ी ट्रिक आहे जंहिंमें हिते सिर्फ़ु हिते 9 जो कमाल आहे, हिते ऐं हिते हिन ॿिनि स्टेपनि में। हाणे ईअं हिसाबु थींदो आहे 2 ॼणा कंदा आहिनि, पज़ल्स कंदा आहिनि। हिकु जंहिंखे इन जी ॼाण आहे, जंहिंखे इन जे बारे में ख़बर आहे, ॿियो उहो जंहिंखे इन जे बारे में ख़बर न आहे। तव्हां उनखे थोरो सस्पेंस में रखण जे लाइ तव्हां उनखे पहिरीं हिकु अदद जी ॿुधाईंदो, चवंदा त को दर्जो लिख, ॿियो को दर्जो ॿुधाए ऐं उन खां पोइ तव्हां पंहिंजे कारवाई कंदो। तव्हां पंहिंजो उहो जेको लिखंदो उन में उहो तव्हां 9 जे अदद मां मथियूं अदद कट करे लिखी। तव्हां ही मथियूं कट करे सघो था। जेकॾहिं हुनखे तव्हां मल्टीपल हिसाब कयो या हुनखे तव्हां ईअं सम्झो त हुनखे ख़बर थी पइजी वञे त तव्हां हिन सां तव्हां कंदो, यानी 9 मां 4 विया 5, 9 मां 5 विया 4, 9 मां 6 विया 3। अहिड़े हिसाब सां तव्हां करे सघो था। तव्हां 2 अहिड़ा दर्जा लिखो जेके तव्हां 9 सां यानी तव्हां मैचिंग में लॻायो त जवाबु उहो साॻियो अची सघे थो। त अहिड़े नमूने सां जेको हीउ जवाबु ईंदो उहो हिकिड़ो इंट्रस्टिंग ॿारनि जे लाइ महसूसु थींदो।